उन शाहजहां मुगल बादशाह के हुक्म थियो तो मस्जिद जो प्लाट तोड़ न मस्जिद पे तो ठाराई हाँ सही मुंह ठाराई अल्लाह ताला तो के हे शाही जन्नती महल इन जे एवज़ अता फरमायो वञन में दाखिल थी चे तो त जॾहिं मलाइक मुझे हेॾा सॼे खॿे हलन पिया मिठड़े रब जी तस्बीह पढ़ंदा जॾहिं मां पंहिंजे हाउस में जन्नत में पियो वञा विच में रोड उन जे वरी ॿिए पासे ॾांहुं जेका मुझे उन हाउस ते जे भरिसां हिकिड़ी पोड़ी रहंदी हुई उन पोड़ी त झूपड़ीअ में रहंदी हुई वेलो वेहंदी वेलो खाईंदी हुई तिन दी वेचारी खाईंदी हुई छा ॾिसां विच में रोड जन्नत में हेॾो मुंहिंजो हाउस उन जहिड़ो शाही महल उन औरत जे महल बीठो मूंखे बि अहिड़ो हाउस हिन खे बि हलो मां त मस्जिद ठाही हिन छा कयो मलाइकन खां पुछई सही हिन छा कयो हीअ त पोड़ी मिस्कीन आहे चयोसि ओ शाहजहां मुगल बादशाह अल्लाह ताला इन खे जेतिरी ताक़त ॾिनी इन छा कयो हिकिड़ी सुर वठी करे इन तुआरी मस्जिद में आई अल्लाह ताला उन जे एवज़ में उन खे भी ये शाही महल अता करे छॾियो शाहजहां मुगल बादशाह थो चवे मां सुबूती इर्तिकाद न करायो पर उन खे शहीद करायो मां ऐलान कयो अरे आली आयो फकीर आयो गरीब आयो सभई हिक हिक सिर खड़ी अचो इन मुझे मस्जिद में तवा भी लगायो अल्लाह ताला तवा खे भी शाही महल अता फरमाए हथ मथे करे सुभान अल्लाह चवे तो चरण तिनो तंद खट हथ मथे करे सुभान अल्लाह चवे तो चरण तिनो तंद खट मेरी तन मुठा चवे तो दिल तोड़ा मुंह लिखा जिन जा हम का हुजूर में हथ मथे करे सुभान अल्लाह का चव ये हो रहा ना जा बड़े आवाज तो जाए महबूब करीम कायनात के सरदार जाश को असद को तरदुल बला नबी सही फरमाए तवा जो खैर तवा तो तवा जे बच्चन तो मुसीबत टारे छड़ींदो उन तजाली दौर में गुजर थो थे जो कोई फुट जण जे लाइ तैयार ना है असा फुट ते भाइरन के विड़ंदे ॾिठो थे भा भा के कत्ल करे छड़ियो पर वारे वा चवान तोखे मुबारक आजो या खुशामद में पैसा खर्च कदा इन मुस्तफा जे दीन ते खर्च करो हथ मथे करे सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह इन पाजी दुनिया ही आखिरत भली करे छड़े पर असा जी दिल इं थी चवे तो वरी इं तवा भी पान मच्छर जी पाओ हिया इं शाही मस्जिद ई मदरसो थे ये मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी मदीने में राज़ी हाथ मथे खड़ी करे चौक ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह तो चौ इं हो रहा ना अञा वॾे आवाज़ हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो आहे छा त उहो ॿुधायो तव्हां जाए अल्लाह जो नबी हो जो नालो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह छा नालो हो जंहिंखे ज़बान आहे उहो ॻाल्हाए ॿिए ते पाबंदी आहे चओ वॾे आवाज़ हज़रत चओ हज़रत नबी सैयद जो ॾाॾो आहे चओ हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह उहो नबी हो हेॾे मोॾे निहारियो छा थो चाहे सुभान अल्लाह इएं मिल हां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मां जे बचंदा भले भाकुर पायो हेॾे मोॾे निहारियो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जो नबी हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जो हीअ इलाही वाक़िया यादि अची विया पर बस थोरो हे लफ़्ज़ ॿुधाया पोइ तव्हां जे लाइ तव्हां जे बचनि जे लाइ दुआ पोइ साईं गुलाम अचा जो ख़िताब थींदो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह हिकड़े ॾियारे रस्तो ॾिनियो वञे पियो हज़ारे मेयूं हज़ारे बकरियूं हज़ारे रड्डू हज़ारे नाचू वञे थो मलाइकन रब के अर्ज कयो साईं ओ साईं हे केरो अल्लाह ताला फरमाए इहो मुंहिंजो खलीलुल्लाह है सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा मस्त थी इहो मुंहिंजो
इहो मुझो एडे मोडे ने हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी जेडी मल बादशाही हुई जेडी मल अल्लाह ताला जो हुक्म थियो त मुझो बैत था मुझो घर था उन मल साईं गुलाम जा बादशाही हुई साईं सिकंदर जुल्करनैन जी जी ज़बान